केमिस्ट्री क्लास 9 बाब 8 केमिकल रिएक्टिविटी सबक ॿियो हिसो ॿियो मेटल्स। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नज़ीरुल्लाह चन्ना। अव्हांखे सिमरन स्कूल में भलीकार। असांजा जो लेक्चर जा मौजू आहिनि आयोनाइज़ेशन एनर्जी ऑफ अल्कली एंड अल्कलाइन अर्थ मेटल्स। नंबर ॿियो आहे कंपेरिजन ऑफ रिएक्टिविटी ऑफ अल्कली एंड अल्कलाइन अर्थ मेटल्स। Ionization energy of alkali and alkaline earth metals. The removal of an electron from an element requires energy which is known as ionization energy. कंहिं बि एटम खां इलेक्ट्रॉन खसण जे लाइ उन मां इलेक्ट्रॉन ॿाहिरि कढण जे लाइ एनर्जी ज़रूरु असांखे कमु ईंदी आहे। इन एनर्जीअ खे केतिरो अमाउंट तव्हां इस्तेमालु कयो था उनखे चइबो आहे आयोनाइज़ेशन एनर्जी। त पोइ एटम जेको आहे उहो केटायन में तब्दील थी वेंदो ऐं उन खां इलेक्ट्रॉन अलॻि थी वेंदो आहे। एटम ते एनर्जी लॻाईंदासीं त उनजो इलेक्ट्रॉन असां हासिलु करे सघूं था। इन एनर्जीअ खे चइबो आहे आयोनाइज़ेशन एनर्जी। मिसाल जे तौर ते हीअ एटम आहे गैसियस स्टेट में, उन वटि 2 इलेक्ट्रॉन आहिनि। हाणे हीअ इलेक्ट्रॉन हिन खां अलॻि कयूं, हिन वटि हिकिड़ो बचे त लाज़मी तौर ते असांखे कुझु एनर्जी लॻाइणी पवंदी। जेका एनर्जी लॻायूं था उनखे चइबो आहे आयोनाइज़ेशन एनर्जी। आयोनाइज़ेशन एनर्जीज़ वैल्यूज़ डिक्रीज़ विद द इंक्रीजिंग एटॉमिक साइज़ एंड वाइस वर्सा। आयोनाइज़ेशन एनर्जीअ जो एटॉमिक साइज़ सां ताल्लुक़ उबतो आहे। एटॉमिक साइज़ वधंदी त आयोनाइज़ेशन एनर्जी घटिजंदी, एटॉमिक साइज़ घटिजंदी त आयोनाइज़ेशन एनर्जी वधंदी। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां पीरियडिक टेबल में खॿे खां साॼे पासे वेंदव त एटॉमिक साइज़ घटिजंदी वेंदी त आयोनाइज़ेशन एनर्जी वधंदी। ऐं वरी ग्रुप में हेठां खां मथे ईंदव त एटॉमिक साइज़ घटिजंदी त आयोनाइज़ेशन इंक्रीज़ थींदी। ईअं ई वरी जेकॾहिं ग्रुप में तव्हां मथां खां हेठि ईंदव त एटॉमिक साइज़ वधंदी थी वञे त आयोनाइज़ेशन एनर्जी घटिजंदी वेंदी। ऐं वरी पीरियडिक टेबल में सॼे खां खाॿे पासे ईंदव त एटॉमिक साइज़ वधंदी थी वञे त आयोनाइज़ेशन एनर्जी वरी उहा घटिजंदी वेंदी। Alkali metals and alkaline earth metals show increasing trend of reactivity down the group because their atomic size increases down the group. Alkali metals ऐं अल्कलाइन अर्थ मेटल्स जी जेको रिएक्टिविटीअ जो ट्रेंड आहे उहो ग्रुप में हेठि हलण सां वधंदो वेंदो। यानी जेकॾहिं तव्हां ग्रुप में हेठि था अचो, लिथियम सोडियम पोटेशियम रुबिडियम सीज़ियम हेठि था अचो, बेरिलियम खां तव्हां बेरियम ताईं अचो था हेठि ग्रुप 2A में अल्कलाइन अर्थ मेटल्स में, त उन्हनि जी रिएक्टिविटी वधंदी वेंदी। छो त इन्हनि जी जेका आयोनाइज़ेशन एनर्जी आहे उहा हेठि अचण सां घटिजंदी थी वञे। पहिरियां आयोनाइज़ेशन एनर्जी आहे लिथियम जी 520, सोडियम जी आहे 495, पोटेशियम जी आहे 419। आयोनाइज़ेशन एनर्जी जो घटिजंदी थी वञे त हिननि जी रिएक्टिविटी जेका आहे उहा वधंदी, छो त इलेक्ट्रॉन जेको आहे उहो आसानी सां लूज़ कंदा था वञनि हेठि अचण सां। ईअं ई वरी ग्रुप 2A लाइ बि आहे। Since alkali metals have low ionization energy values than alkaline earth metals, so alkali metals are highly reactive than alkaline earth metals. हाणे जीअं त ॾिसो त अल्कली जेके मेटल्स आहिनि उन्हनि जा आयोनाइज़ेशन एनर्जी हिननि खां घटि आहिनि, तंहिंजे करे ही वरी वधीक रिएक्टिव आहिनि देन अल्कलाइन अर्थ मेटल्स खां। हिननि जी आयोनाइज़ेशन एनर्जी वधीक आहे त हिननि खां वधीक रिएक्टिव हे आहिनि, छो त हे तकिड़ो इलेक्ट्रॉन लूज़ कंदा आहिनि। अल्कली मेटल्स ऐं अल्कलाइन अर्थ मेटल्स जा वरी जेके आयोनाइज़ेशन वैल्यूज़ आहिनि उहे वरी ॿियनि आंसरनि खां जेके आहिनि कंपेरिज़न में घटि आहिनि, तंहिंजे करे ही ॿई ग्रुप ॿियनि आंसरनि खां वरी वधीक रिएक्टिव हूंदा आहिनि ऐं तकिड़ो पंहिंजी केटायन ठाहींदा आहिनि, इलेक्ट्रॉन लूज़ करे छॾींदा आहिनि। ऑफ रिएक्टिविटी ऑफ अल्कली एंड अल्कलाइन अर्थ मेटल्स। अल्कली ऐं अल्कलाइन अर्थ मेटल्स पहिरें ऐं ॿिए ग्रुप जी जेकॾहिं असां रिएक्टिविटी खे कंपेयर कयूं त उहा वारे सां असां ॾिसंदा हलूं था, हर हिकु नुक़्ते खे चेक कंदा हलूं था त हिननि जी रिएक्टिविटी में कहिड़ो फ़र्क़ु आहे। नंबर पहिरियों जेको असांजो हेॾां वारो बॉक्स आहे हुन में अल्कली मेटल्स जूं ख़ासियतूं आहिनि, हेॾां वारे बॉक्स में अल्कलाइन अर्थ मेटल्स जूं ख़ासियतूं आहिनि। नंबर पहिरियों आहे अल्कली मेटल्स जेके आहिनि उहे हाईली रिएक्टिव आहिनि देन ग्रुप 2A ड्यू टू लो आयोनाइज़ेशन एनर्जी। ऐं हिननि जी वरी आयोनाइज़ेशन एनर्जी हिननि खां 1A वारनि खां वधीक हूंदी आहे त हे वरी लेस रिएक्टिव आहिनि देन दिस। मिसाल जे तौर ते ॾिसो त आयोनाइज़ेशन एनर्जी सोडियम पोटेशियम रुबिडियम जी हेठि आहे ऐं हिननि जी आयोनाइज़ेशन एनर्जी वधीक आहे, तंहिंजे करे लो आयोनाइज़ेशन एनर्जी वारा जेके एलिमेंट आहिनि उहे वधीक रिएक्टिव हूंदा देन 2A ग्रुप खां। हिननि जी आयोनाइज़ेशन एनर्जी वधीक आहे, हिननि खां इलेक्ट्रॉन खसणु हिननि जी भेट में ॾुखियो हूंदो आहे, तंहिंजे करे हे घटि रिएक्टिव हूंदा आहिनि। नंबर ॿियो फ़र्क़ु इहा आहे त अल्कली मेटल्स पहिरें A ग्रुप वारा मोनोवेलेंट केटायन ठाहींदा आहिनि। उन्हनि जे मथां हिकिड़ी वाधू जी चार्ज हूंदी आहे, छो त पहिरें ग्रुप में आहिनि त उन्हनि जो हिकिड़ो ई वेलेंस इलेक्ट्रॉन हूंदो आहे, हिकिड़ो विञाईंदा त हिकिड़ी पॉजिटिव ईंदनि।
वरी 2A ग्रुप अल्कलाइन अर्थ मेटल्स मैग्नीशियम वारा कैल्शियम वारा इहे वरी डाइवेलेंट ठाहींदा आहिनि। इन्हनि जे आख़िरी शेल में 2 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि छो त ॿिए ग्रुप में आहिनि, तंहिंजे करे हिननि ते वरी 2 पॉजिटिव जो निशान अची वेंदो आहे, चार्ज अची वेंदी आहे। ही ठाहींदा मोनोवेलेंट आयन, ही ठाहींदा डाइवेलेंट केटायन। नंबर 3 जेको फ़र्क़ु आहे उहो ही आहे त पहिरियों ए ग्रुप जेको आहे अल्कली मेटल्स उहो हवाए में ऑक्सीजन सां जल्दीअ में रिएक्शन कंदा आहिनि ऐं मेटल ऑक्साइड ठाहींदा आहिनि। पोटेशियम ऑक्सीजन सां मिली वियो पोटेशियम ऑक्साइड, लिथियम मिली वियो लिथियम ऑक्साइड, सोडियम मिली वियो सोडियम ऑक्साइड, पोटेशियम सुपर ऑक्साइड, ईअं तकड़ में ही ऑक्सीजन सां रिएक्शन करण जी सलाहियत रखनि था। पर हे ऑक्सीजन सां तॾहिं रिएक्शन कंदा आहिनि जॾहिं हिननि खे वरी थोरो हीट कयो वञे। हे बग़ैर हीट जे ई रिएक्शन कंदा आहिनि, हिननि खे असां हीट कंदा आहियूं छो त हे लो रिएक्टिव आहिनि, तंहिंजे करे हिननि खे असांखे हीट करिणो पवंदो आहे। 2A ग्रुप वारा हीट करण खां पोइ ऑक्सीजन सां रिएक्शन कंदा आहिनि। ॿियो फ़र्क़ु इहो आहे त हेलोजन्स सां पिणु जेके फर्स्ट ए ग्रुप वारा आहिनि उहे वायोलेंटली रिएक्शन कंदा आहिनि ऐं जेके 2A वारा आहिनि उहे वरी स्लोली रिएक्शन कंदा आहिनि। ही तमामु विगोरस रिएक्शन कंदा आहिनि हेलोजन्स सां। हेलोजन्स आहिनि क्लोरीन ब्रोमीन आयोडीन वारो ग्रुप फ्लोरीन वारो, ऐं असांजो 2A ग्रुप उन्हनि सां वरी रिएक्शन कंदो स्लोली। ही तमामु घणो तेज़ कंदा आहिनि। अल्कली मेटल खणो, हेलोजन सां मिलायो त मेटल हेलाइड मिलंदो। मिसाल जे तौर ते अल्कली मेटल खयों जी सोडियम, उनखे हेलोजन क्लोरीन सां मिलायोसीं त सोडियम ऐं क्लोरीन पाण में मिलिया त सोडियम क्लोराइड ठहियो, यानी मेटल हेलाइड ठही पियो। ॿियो फ़र्क़ु हीअ अथनि त पाणीअ सां पिणु जेके अल्कली मेटल्स आहिनि उहे विगोरसली रिएक्शन कंदा आहिनि रूम टेम्परेचर ते ई। जेकॾहिं तव्हां पाणी खणो था रूम टेम्परेचर ते पियो आहे टेबल ते गिलास, उन में तव्हां सोडियम जो टुकड़ो विझी छॾियो त उन मां बुड़बुड़ा तमामु तकड़ा तकड़ा जल्दी जल्दी निकिरंदा ऐं उन मां जेको हाइड्रोजन गैस आहे उहा पिणु ॿाहिरि ख़ारिज थींदी वेंदी। पोटेशियम आहे, जीअं असां पाणी में मिलाइसीं त पोटेशियम हाइड्रोक्साइड ठही वियो, हिकिड़ो स्ट्रांग अल्कलाइन सॉल्यूशन ठही पवंदो ऐं हाइड्रोजन गैस इन मां ॿाहिरि लिबरेट थींदी वेंदी। 2A ग्रुप वारा जेके अल्कलाइन अर्थ मेटल्स आहिनि उहे लेस विगोरसली रिएक्शन कंदा आहिनि ऐं हिकिड़ो अल्कलाइन सॉल्यूशन ठाहींदा आहिनि जेको एतिरो मज़बूत कोन हूंदो आहे। मिसाल जे तौर ते मैग्नीशियम खयोंसीं, पाणी में असां उनखे विधोसीं त उहो रूम टेम्परेचर ते रिएक्शन त कंदो पर लेस विगोरस हूंदो, उन मां बुड़बुड़ा निकिरंदा पर तव्हांखे उहे थोरा नज़र ईंदा ऐं तव्हांजो उन में अंदरि सॉल्यूशन ठहंदो मैग्नीशियम हाइड्रोक्साइड, उहो अल्कलाइन हूंदो आहे, एतिरो पावरफुल न हूंदो आहे जेतिरो वरी अल्कली मेटल्स जो हूंदो। ॿियो फ़र्क़ु इहो आहे त अल्कली मेटल्स जा जेके ऑक्साइड ऐं हाइड्रो ऑक्साइड हूंदा आहिनि उहे मोर बेसिक हूंदा आहिनि। जीअं असां सवेर ई होॾे ई लिखियोसीं त जेकी अल्कली मेटल्स पाणी सां रिएक्शन कंदा त उन्हनि जो जेको बेसिक सॉल्यूशन ठहंदो उहो मोर पावरफुल हूंदो आहे। पर जेको असांजो ग्रुप 2A आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहे, उन्हनि जा जेके हाइड्रो ऑक्साइड्स या ऑक्साइड्स आहिनि उहे हूंदा त बेसिक आहिनि पर उहे लेस हूंदा आहिनि, उहे एतिरा पावरफुल कोन हूंदा आहिनि एज़ कंपेयर टू वन ग्रुप वारनि एलिमेंट्स जे। बेसिसिटी ऑफ ऑक्साइड्स जेका आहे उहा तव्हां जेकॾहिं ग्रुप 1 में या 2 में हेठि हलंदा वेंदो त उहा वधीक ताक़तवर थींदी वेंदी। ऑक्साइड्स जेके आहिनि उन्हनि जी बेसिसिटी हेठि इंक्रीज़ थींदी वेंदी आहे। हेॾे ईंदासीं त उहा लाज़मी तौर ते डिक्रीज़ थींदी, तंहिंजे करे पहिरें ग्रुप जा बेसिक ऑक्साइड वधीक पावरफुल हूंदा, ॿिए ग्रुप जा लेस पावरफुल, टें ग्रुप जा अञा लेस हूंदा आहिनि। नॉन मेटेलिक कैरेक्टर जीअं तव्हां खॿे खां साॼे पासे वेंदो त उहो वधंदो वेंदो आहे। इन जे करे जीअं जीअं तव्हां हेॾे हलंदा ईंदव त पावरफुल बेसिक ऑक्साइड, लेस पावरफुल बेसिक ऑक्साइड, अञा लेसर पावरफुल बेसिक ऑक्साइड, पोइ वरी तव्हांजो एम्फोटेरिक ऑक्साइड ठहंदो, वरी पोइ एसिडिक ऑक्साइड ठहंदा वेंदा। हेॾे अचण सां एसिडिक कैरेक्टर जो वधंदो वेंदो त हेॾे तव्हांखे एसिडिक ऑक्साइड मिलंदा जॾहिं नॉन मेटल अची वेंदो त। आख़िरी नुक़्तो आहे कंपेरिज़न जो। अल्कली मेटल्स 1A ग्रुप वारा मेटल कार्बाइड्स कोन ठाहींदा आहिनि, यानी कार्बन सां मिली करे को मेटल कार्बाइड न आहिनि ठाहींदा। सोडियम कार्बाइड पोटेशियम कार्बाइड कोन ठहंदो आहे। पर 2A ग्रुप वारा जेके आहिनि उहे गरम करण ते कार्बन सां गॾु पंहिंजो कार्बाइड ठाहींदा आहिनि। मिसाल जे तौर ते कैल्शियम ऐं कार्बन खे गॾु गरम कयूं त कैल्शियम कार्बाइड ठही पवंदो आहे, मैग्नीशियम कार्बाइड ठही पवंदो। इन जे आख़िरी नुक़्ते सां गॾोगॾु असांजो लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।